अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू द वीडियो। नई वीडियो में तव्हांखे ख़ुशि आमदीद चऊं था। दोस्तों आऊं आहियां अली ख़ुर्शीद। तव्हां जेको आहे ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अली व्लॉग्स। त दोस्तों अॼु बि जेको आहे मां सखर आयो आहियां। सखर में जेको हुयो त हिकिड़ो मां ॾिनो हुयो इंटरव्यू जेज़ में। जेज़ वारनि जी कॉल त न आई आहे, पर हिकिड़ो जेको हुयो त ज़ोंग में बि ॾिनो हुयो। त ज़ोंग वारनि जेका आहे सेकेंड कॉल आई आहे मां ॾे। सेकेंड इंटरव्यू आहे त मां जेको आहे सखर आयो आहियां। फ़िलहाल इन महीने जेको आहे मां पेट्रोल में पूरो थी वियो आहियां। तक़रीबन जेको आहे सखर अचण जेको आहे 2000 पेट्रोल सड़ी वेंदो आहे। ज़ोंग हेड ऑफिस हलो था, हुते जेको आहे सेकेंड इंटरव्यू आहे मुंहिंजो। ॾिसूं था, उमेद आहे त जेको आहे कमु थी वेंदो। पहिरियों जेको इंटरव्यू थियो हुयो त उहो जेको सुठो थियो हुयो, त उन्हनि वरी जेको आहे कल्ह कॉल कई हुई तव्हां जेको आहे हेड ऑफिस अचो त सखर। त अॼु वञूं था पिया रोड़ी पहुता आहियूं। ज़ोंग वारनि जेका हेड ऑफिस आहे उहा जेका मीनारा रोड ते आहे। पोइ जेको आहे विचों सीनरी बि आहे लेंस डाउन पुल जी, उहा बि तव्हांखे ॾेखारींदासीं। मां सां गॾु जेको आहे वरी जेको आहे आज़ान कठो आहे। पोएं भेरे बि आज़ान कठो हलियो हुयो, हाणे बि जेको आहे आज़ान कठो आहे। त तव्हां बि दुआ कयो जेको आहे इंटरव्यू सुठो थी वञे ऐं कमु थी वञे। तव्हां जेको आहे सिटी इंजॉय कयो। तो दोस्तों जेको आहे लेंस डाउन पुल जेका आहे अची वई आहे। हिन पुल तां जेतिरा दफ़ा बि गुज़र जेको आहे ॾिसण में तमामु घणो मज़ो ॾींदी आहे। सखर में जेको आहे घुमण जे लाइ जेको आहे खोड़ सारी जॻहियूं आहिनि एक्सप्लोर करण जे लाइ, पर जेको आहे टाइम न मिलंदो आहे। कॾहिं टाइम मिलियो जेको आहे स्पेशली अची करे जेको आहे सखर खे एक्सप्लोर कबो। हिते साइड में काफ़ी जेको आहे सतियुनि जो आस्थान आहे। दरिया बादशाह जी सैर बि आहे दोस्तों, बेड़ियूं वग़ैरह बि आहिनि। मासूम शाह जो मीनारो बि आहे। हाँ जेको आहे सखर जो व्यू जेको आहे एंजॉय कयो। असां सां हूंदा हुआ तीअं सखर घुमंदा हुआ। मिलिट्री रोड ते अची वियासीं। जेज़ बैंक लॻल जेज़ बैंक लॻल आई था है पर। हेलो अस्सलाम वालेकुम सर। सर कहिड़ा हाल आहिनि? सर अल्लाह शुक्र आहे, माना घुमायो साईं। सर ॿियो हिते इंटरव्यू हुयो मुंहिंजो ज़ोंग सखर में।
उन्हें जो सोसाइटी रोड ते ये ऑफिस काथों था न हाँ ज़ोंग वारन जी हेलो ठीक है मां कॾहिं कयो वरी मां ॿुधायां वीडियो में सर ठीक महिरबानी ऑफिस जो पतो कयोसीं तो दोस्तों जो कैमरा जो गेजेट मां हिते रखिया थो हिते इनखे बंदि कयां थो इंटरव्यू ॾेई करे जो वधीक तो असां जो बाद में हाल जेका थोरो पोइ न आहे दोस्तों असां जेका इंटरव्यू ॾेई वरितो हुयो त शौकत साहब बि जेको उन बि इंटरव्यू ॾिनो हाणे जेको आहे रोड़ी जे वरी जेको आहे होटल ते जेको नाश्तो कयूं था नाश्तो इन करे सुबुह जेको नाश्तो कयो कोन्हे पोइ शौकत साहब तव्हां बि जेको आहे ज़ोंग में इंटरव्यू ॾिनो उमेदु आहे जी साईं अलाह जी उमेद आहे सभु ताला में इंशाल्लाह बहितर थी वेंदो इंशाल्लाह उमेद आहे पर जेको आहे ख़बर न आहे इंटरव्यू जेको इंट्रोडक्शन पुछो पहिरियों ऑलरेडी कमु कयूं था पिया ईअं न फ्रेश आहियूं पहिरें कमु कयूं था पिया जेको तजुर्बो हुयो उन हिसाब सां मूंखे ॿुधायोसीं बाक़ी हाणे जेको आहे कंपनी वारनि जी मर्ज़ी आहे त उनखे शायदि कहिड़ी रिक्वायरमेंट खपंदी आहे त उहे जेको आहे पंहिंजे हिसाब सां ॾिसंदा इंशाल्लाह अलाह बहितर कंदो त हिन जेको आहे पूरे हफ़्ते में जेको आहे 3 इंटरव्यू जेका ॿ ॾेई चुको आहियां त 2 परिणाम हे जेको कयो हुयो इंशाल्लाह ॾिसूं था फ़िलहाल जेको आहे लंच कयूं था लंच खां बाद जेको आहे वरी घर जी तरफ़ वेंदासीं त दोस्तों जेको आहे दाल मानी हाज़िर आहे जेकॾहिं खाओ दाल मानी घुराई आहे दाल मानी खाऊं था पिया त पोइ जेको आहे खाई करे बाईपास आहे बाईपास तव्हांखे ख़बर आहे मां बि न भॼंदो आहियां तव्हांखे जेकॾहिं वीडियो पसंदि आई वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़